नाज़रीन, लाड़काने में बुध बैदि भाॼियुनि जूं क़ीमतूं चोट चढ़ी वियूं आहिनि, जंहिं सबबि शहरियुनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे ब्यूरो चीफ मुनव्वर रिंची। मुनव्वर, आगाह कजो। लाड़काने में भी सब्जियों जेके आहिनि उहे तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। सब्जी जेको आहे रोज़मर्रा जी जेको आहे इस्तेमालु करण वारी हिकिड़ी शइ आहे, जेको रोज़ानो माण्हू उहे सब्जियूं जेको आहे इस्तेमालु करे थो। लाड़काने में हिते सब्जी मंडी में मौजूदु आहियूं ऐं हिते जेको पटाटा 50 रुपया किलो आहिनि ऐं जेके टमाटा आहिनि 200 रुपया किलो ॿुधाया वञनि था। बसर जेको आहे उहो 100 खां वधीक 120 रुपया किलो ॿुधायो वञे थो। त अहिड़े हवाले सां वाङण जेको आहे 160 रुपया किलो विकामजी रहिया आहिनि। जेके मज़दूर आहिनि रोज़ानो ॾियाड़ी कमाइनि था, उन्हनि जे लाइ सब्जी जेको आहे ख़रीद करणु तमामु घणो मुश्किल बणिजी वियो आहे। सब्जी जेको आहे इंसानी ज़िंदगी लाइ ज़रूरी आहे ऐं 3 वेला जॾहिं माण्हू मानी खाए थो त हुन में घटि में घटि 1 वेलो या 2 वेला सब्जी जेको आहे उहो ज़रूरु जेको आहे इस्तेमालु कई वञे थी। पर हिते मार्केट कमेटी लाड़कानो इंतिज़ामिया जेके सब्जी जा अघ आहिनि उहे सही तरीक़े सां मुक़ररु नथा कनि। मुख़्तलिफ़ जेको आहे जेके रेड़नि वारा दुकाननि वारा उहे पंहिंजा अघ जेके आहिनि उहे मुक़ररु कनि था। ख़ासि तौर ते जेके महलनि में रेड़नि वारा सब्जी जेको विकिरो कनि था त उहो पंहिंजो मनपसंदि जेको आहे उहो अघु मुक़ररु कनि था ऐं फ़ी किलो ते 20 रुपए खां 30 रुपया जेको आहे उहो वधीक रखनि था। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त मार्केट कमेटी थोरे ज़िले इंतिज़ामिया लाड़कानो इन ते एक्शन खणे सरकारी जेको आहे सब्जीअ जो अघु मुक़ररु करे सब्जी सस्ती कई वञे त जीअं आम माण्हू उहो सब्जी ख़रीद करे सघे। जी।